बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सामीन नाज़रीन, जीअं त असीं हिन वक़्तु SSP ऑफिस कोट की बीठा आहियूं। जेकी राति दहशतगर्दनि जे हमले में पुलिस वारा अहलकार शहीद थिया हुआ, उन जी जनाज़े नमाज़ में शिरकत लाइ पहुता आहियूं। ऐं हिन वक़्तु ज़िले घोटकी जी आवाम तक़रीबन पहुची चुकी आहे। ऐं जेकी पुलिस अहलकार शहीद थिया हुआ, उन्हनि जे जस्द ख़ाकी SSP ऑफिस खां पहुता आहिनि। साईं जन खे असीं लाइव मंज़र ॾेखारियूं था दोस्तनि खे, ऐं दुआ कयो त अल्लाह तबारक ताला असांजे हिन शहीदनि खे जन्नतुल फिरदौस नसीब अता फरमाए। हीअ जेके चंद वहशी ऐं धाड़ियल आहिनि जिन असांजे ज़िले खे यरगमाल कयो आहे, इंशाअल्लाह फतह थींदी। हीअ पुलिस अहलकार जेका असां विया हुआ रोटी कचे, असांजे बच्चनि जी हिफ़ाज़त लाइ विया हुआ। असांजा जेके बच्चा अगवा थियल आहिनि उनखे बाज़ियाब करण लाइ विया। असांजे बच्चनि जे ख़ातिर हुन ज़िंदगी जान खेॾी आहे। इंशाअल्लाह उमेद था रखूं त अल्लाह तबारक ताला फतह कामिल नसीब कंदो। अॼु ही तव्हांखे लाइव मंज़र ॾेखारियूं था। ही तव्हां ॾिसो, सामीन तव्हां ॾिसी सघो था कि घोटकी जी आवाम सियासी समाजी ऐं सियासी समाजी दोस्त साफ़ फिज़रा पुलिस मौजूद आहे। ऐं दुआ कयो त अल्लाह तबारक ताला उन्हनि खे जन्नतुल फिरदौस नसीब फरमाए। तव्हां ॾिसो, ये सफ़ तयारु आहे ऐं हिकु गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वेंदो। इंशाअल्लाह सिफ़ दोस्त सभु सिफ़ में तयारु आहिनि। इंशाअल्लाह इन शहीदनि खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वेंदो। असां उमेद था रखूं त इंशाअल्लाह ये दोस्त ये तब सब दोस्त पहुता है। अल्लाह ताला घोटकी जी सियासी समाजी सब दोस्त पहुता है, सोशल दोस्त पहुता है, साफ़ हज़रात पहुता है। इंशाअल्लाह उम्मीद है तो हीअ असांजा शहीद क़ौमी हीरो जेका आहिनि उनजे जस्त ख़ाकी आहे, पूरी घोटकी जी आवाम पहुती आहे। हीअ असांजे बच्चनि जे ख़ातिर हिन शहादत मानी आहे। असां उमेद था कयूं असांजे बच्चनि ख़ातिर शहादत मानी आहे। असां उमेद था कयूं त असांजे बच्चनि ख़ातिर जी शहादत जो उनखे अल्लाह तबारक इजाज़त ॾींदो। साईं अब्दुल कादिर DSP साहब जन भी मौजूद आहिनि जस्त ख़ाकी में। तव्हां सां ॾिसी रहिया आहियो, सियासी समाज जो दोस्त सभु मौजूद आहिनि। साईं बि पुछाए को ॻाल्हाए त DSP कुझु अगरि ॻाल्हाइणु चाहे त गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वेंदो। चार पंज शहादत पंज किथे अचे थी? पंज अचे थी। साईं जी अब्दुल कादिर DSP घोटकी अब्दुल कादिर साहब जस्त ख़ाकी मौजूद है। जन जी शहादत शहीद जो भी जनाज़ो पहुंची उम्मीद था रखूं त ही क़ौमी शहादत आहे, मुल्क ख़ातिर शहादत आहे, ज़िले जी शहादत आहे ऐं हीरोइन जी शहादत आहे। ऐं इमाम हुसैन जे ही पोइ लॻनि, ही इमाम हुसैन जे पोइ लॻे हुसैनी आहिनि। हीअ असांजे बच्चनि ख़ातिर हिन शहादत क़बूल कई आहे। असांजा 3 बच्चा जेके अगवा करे विया हुआ दहशतगर्द, उन्हनि खिलाफ़ ऑपरेशन हलियो पियो। हीअ शहीदनि जी शहादत इंशाअल्लाह रंग लाई दी।
उम्मीद था कि सामने नाज़रीन तव्हांखे ही जस्ट ख़ाकी ॾेखारे आहियूं जेका असांजे क़ौमी शहीद हीरो जेका हीअ असांजे हीरोज़ शहीद थिया आहिनि DSP हाफ़िज़ अब्दुल क़ादिर चाचर साहब शहीदनि जे मथां गुल निछावर करे विया ऐं ॿिया हलकार बि मौजूदु आहिनि ऐं अनक़रीब गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वेंदो पूरी पुलिस थी आहे ज़िले घोटकी जा सियासी समाजी सब दोस्त सहाफ़ी पहुता आहिनि अब्दुल शकूर साहब सां गॾु मौजूदु आहे अब्दुल शकूर साहब सां कारभार मौजूदु आहे मां हिकु दोस्त खे हवाले कयां पोइ मन मां सर नमाज़ पढ़ो पुट हिते बि हा नमाज़ पढ़ो पोइ वरी हिनखे ॾिसूं था ही सभु हीरोज़ जी जनाज़े नमाज़ लाइ पहुता आहिनि थोड़ी देर लाइ आऊं इजाज़त वठंदुसि सामईं नाज़रीन जीअं त जनाज़े नमाज़ थिए पई हिन वक़्तु जनाज़े नमाज़ थिए पई थोड़ी देर लाइ सिर्फ़ु थोरो टाइम लाइ इजाज़त वठंदुसि जीअं मौलवी साहब ख़िताब बि करे पियो सिफ़ हिकिड़ी अॻिते थी आई ऐं असां उन सिफ़ में हा बीहण था चाहियूं सिफ़ हिकिड़ी अॻिते थी आई ऐं गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वेंदो शोधा खे गार्ड ऑफ ऑनर जी तयारी थिए पई गार्ड ऑफ ऑनर जी तयारी बि थिए पई सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश थी कजे त हीअ जेको शहीद आहे हिन लाइ जेको दोस्त वेठो आहे 4 कुल पढ़ी इन जे इसाल सवाब लाइ तव्हां मोकिलियो असां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश था कयूं जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि 4 कुल पढ़ी इन जी शहादत छाकाणि त हीरोज़ आहिनि इहा असांजे बच्चनि जे ख़ातिर विया हुआ को ज़ाती जहिड़ो न हो शायदि SSP साहब जन बि पहुता आहिनि गार्ड ऑफ ऑनर पेश थींदो कुछ शयुनि जो अफ़सोस भी करे सघिजे थो पर छा चइजे हितां ॾिसी रहिया आहियो सियासी समाजी सब दोस्त शरीक थिया दुख जी घड़ी में कोई अहिड़ो माण्हू न आहे का अखि खाली न आहे हर अखि खाली आहे अश्कबार आहे हिन क़ौम जे हीरोज़ जी इस्तक़बाल लाइ पहुता इंशाअल्लाह उमेद थी कजे त आईंदा अहिड़े सानियनि खां अल्लाह पनाह पनंदो
तव्हां हे ॾिसो पिया सामीन तव्हांखे ॾेखारींदी सभु पूरी घोट की जवाब पूरी घोट की आम होती है पूरी घोट की जवाब मेरे हीरोज जे इस्तकबाल लाइ पूरी घोट की जवाब ॾिसी सघो था पूरी जनाज़ो थिए पियो सामिन थोड़ी घड़ी लाइ तव्हांखे इजाज़त वठंदुसि इंशाल्लाह दोबारा जनाज़ नमाज़ खां पोइ तव्हां सां गॾु शरीक थियो था जीअं हाणे जनाज़ो थिए पियो इंशाल्लाह थोड़ी देरि में वरी तव्हां सां शरीक थी पवंदा। ईंदा इजाज़त।